شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هل أتى على الإنسان حين من الدهر لم يكن شيئا مذكورا. إنا خلقنا الإنسان من نطفة أمشاج نبتليه فجعلناه سميعا بصيرا. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شریف بلند آواز. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अजीज़ान मोहतरम, मुझा प्यारा भाइरो, बहन जी जमात इलाके जा ईमानदार मुसलमानों, अल्लाह सही जे मुक़द्दस कलाम मञा बटे आयतूं तिलावत कयूं अथम। दुआ है अल्लाह से मूंखे तव्हां खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज तव्हां खे क़ुरान ॿुधण जे लाइ बुख नाहे। आलिम सगोरा काफ़ी मौजूद आहिनि, स्टेज ते बि आहिनि। सॼो ॾींहुं इंशाअल्लाह क़ुरान जो वाइज़ ॿुधंदव, पर चेल ॿधी वेही रहंदव त इंशाअल्लाह क़ुरान नसीब थींदव ऐं अल्लाह से अमल जे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। उथण भॼण न हुजे, घुमण फिरण न हुजे। अॼु पाण खे क़ुरान जे ख़ातिर बंदि कयो, हिते वेही करे अल्लाह जो क़ुरान ॿुधो। ईअं न आहे त क़ुरान सम्झ में न ईंदो, क़ुरान सम्झ में ईंदो आहे, पर ॿुधण वारे खे उहो भी दौर हो, वो भी ज़मानो हो जो मौलवी न पर खुद कायनात जो नबी पान कुरान पढ़दा त उहे माण्हू मक्के वारा चवंदा त ॿुधणो ई न आहे। अॼु कीअं वेठा आहियो कुरान ॿुधण जी अशकल। ये मुझे हुजूर सही जी मेहनत आहे, साहबा आल बैत जी मेहनत। काफर गॾिजी करे बाकायदे चैलेंज कंदा हुजूर सही ऐं साम्हूं चवंदा त तूं पढ़ंदे असां न ॿुधंदासीं। क़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान।
इन मोहम्मद अरबी जो कुरान ॿुधणो ई न आहे, हिक ॿिए खे इशारा कंदा त भॼी वञो अचे थो कुरान पढ़ंदो। उन्हनि खे इहा बि ख़बर हुई त कुरान में असर आहे, ज़बान मुस्तफ़ा जी आहे, इन में असर आहे, जादू खां वधीक असर आहे। ईअं न त वरी फिरी वञो, वञी उते कदमनि में किरी कलमो पढ़ी मुस्लमान थियूं। तंहिं करे हुज़ूर जो कुरान न ॿुधूं, न वरी असांखे कलमो बि पढ़ूं, न कलमे जी दौलत मिले, न हिदायत थिए। ईअं पंहिंजे मसलक मज़हब ते सही आहियूं, बुत परस्ती में शिरक जी बीमारी में मुब्तला आहियूं, इते ई सही आहियूं। मोहम्मद अरबी जी ग़ुलामी क़बूल करणी न आहे। पोइ हुज़ूर साईं जो कुरान ॿुधी भॼी वेंदा हुआ, कन बंदि कंदा हुआ, अखियूं ॿूटींदा हुआ त चेहरो बि न ॾिसो। जे चेहरे जे लाइ दुनिया पई सिखे, उन चेहरे ॾिसण लाइ बि उहे ज़ालिम तयारु न। हुज़ूर साईं खे ॾुख त ज़रूरु थींदो त मुंहिंजो कुरान नथा ॿुधनि। अबा ॾुख कीअं न थींदो, मुंहिंजो वाइज़ जो तव्हां सभु न ॿुधो, ई उथी हलिया वञो त यकीनन मूंखे ॾुख त थींदो। यार किथां आयो आहियां, अॼु ॿुधनि ई नथा, थियो छा आहे, बयान खे आहे छा? पर जे अदब सां वेठा आहियो त मौलाना खानवान के भी मज़ो आ, त बंगलानी साहब के मज़ो आ, त मुंहिंजी बि दिल ठरदी पई आहे। कुरान ॿुधण आया आहिनि, कुरान जा आशिक़ आहिनि। अल्लाह हिदायत जल्दी कंदो आहे ॿुधंदड़नि खे, जेके कुरान खे सम्झण जी कोशिशि कंदा। अॼु सोराब छड़ो ॿुधी न सघंदो, छो त भॼ भॼा में जेको पाण जलसो कराईंदो आहे उहो ॿुधी न सघंदो आहे वीचारो, पराए जलसे ते। बाक़ी गोॾा भञी जो वेहंदो त वो चोरण वारो ई न हुई। अल्लाह फरमायो सोना घबराए न, वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू। ए सोना रो न, गोड़ा न, हार गणती न कर, परेशान थी, मां खुदा जो आहियां। ये नथा ॿुधनि त छा कंदा? पाण ई ॿुधंदा, पाण ई ॿुधंदा। हे न ॿुधंदा त ॿिया ॿुधण वारा ईंदा, मलाइक वेठा थी ॿुधंदा। तुंहिंजो कुरान केरु न ॿुधंदो? पढ़ण वारो मोहम्मद करीम हुजे। हे टी कनि था, चार ॼणा आहिनि जेके कन बंदि करे भॻा था वञनि। कॾहिं न कॾहिं इहो कोखो पोखो कन खुली पवंदो न, कुरान ॿुधंदा, पाण ई कलमो पढ़ी मुस्लमान थी वेंदा। अॼु खणी भॼंदा त छा थिया? हिते बि आहिनि दुनिया में खोड़ मुस्लमान आहिनि, काॾे जलसो आहे, चरिया थिया, दिमाग़ ख़राब, मुल्हनि जो वाइज़ ॿुधण था वञनि। पोइ हिननि खे केरु सम्झाए? हाणे इहो मिठाज चखे त मज़ो अचेसि न। जॾहिं वेहे विच में विहारियोसि, पोइ चओ त मुल्हनि जे क़ुरान ॿुधण में मज़ो आहे या न आहे? वेहंदो त पतो पवंदो न, ईंदो ई न त छा पतो। माखी लाइ बि आहे, चप सुॼाए पिया आहिनि, चेहरो बि सुॼाइबो आहे, अखियूं बि सुॼी वेंदियूं आहिनि, पोइ खाइण महिल मज़ो ईंदो आहे न? बरो चूंदो, मनाते मनाते ज़रड़ो आदि, ज़रड़ो आदि, कुरान ज़रड़ो आदि भयो हूंदो। अड़े माइखो न, माखे त ॾे न, हिन तरीक़े चटींदो त हिन तरीक़े चटींदो। लाहिण महिल भॼंदो वतंदो, बाक़ी चटण जो पहिरियों नंबर। कुरान ॿुधबो आहे, कुरान जे साम्हूं वेहबो आहे, तॾहिं मज़ो ईंदो आहे। हिकिड़ो बीठो आहे होॾे दड़ी खां परे, उन खे छा ख़बर त वाइज़ छा थियो, नसीहत कहिड़ी थी, कुरान छा पढ़ियो, कुरान छा ॿुधायो। जेके वेठा आहियो अल्हम्दुलिल्लाह, तव्हां सम्झी सघो था त कुरान में मिठाई जो आहे। ऐं अल्लाह से वरी ॿी बि ॻाल्हि थो ॿुधाए, हल अता अलल इंसान हीनुम मिन अद्दार। अल्लाह फरमायो वॾाई छो था कयो, कंध मथे करे घुमो था, तवज्जो ई नथा कयो मुंहिंजो कुरान दीन ॾे। छा तव्हांखे पतो न आहे? तव्हां त हुयो ई न, तव्हांजो नालो वटे ते न हो, तव्हांखे को सुञाणींदो न हो। मां ई तव्हांखे ज़मीन ते आबाद कयो आहे। ॼमण काग में असां को सुञाणींदो हुयो? जाया न हुयासीं को सुञाणी? पी मां जी शादी नहीं त तव्हां को सुञाणी? पोइ त रब साईं आंदो न दुनिया में। हाणे मोतबरो बाहूं लोॾे पियो घुमंदो, मां न ॿुधंदुमि वाइज़। छो न ॿुधंदे? अड़े जूता खाईंदे। हिते न ॿुधंदे त क़बर में न वेंदे। इज़राइल छॾी घुटो ई हिकु ॾींहुं, इन्ही जे ज़रिए सदके जान छुटी पवंदई, मुसीबतूं वेंदई न कुरान जे सदके। हिन खां सवाइ ॿियो तो वटि आहे छा? तुंहिंजे घर में पैसो हूंदो, का पेटी रखियल हूंदी, के बिस्तरा हूंदा, ही शइ त कान ई।
याद रखो मुसलमान, मदीने को बाहर घुमंदे जबल नजर ईंदई, पर जे हुजूर जे रोज़े जे परसा टपी वेंदे तो मोहम्मद जी ज़ात नजर ईंदई। तो मुझे सोने जो कबर मुबारक है या हुजूर से जो रोज़ो मुबारक है या दुरूद पढ़दो टपंदो वेंदे, अखिन मां बि गोड़ा वही वेंदई। तो जे मोहम्मद ते मां दड़ी में भयन में गोठन में कलमो पढ़दो आओ मोहम्मद तो मुझे सामो आ हुजूर जे रोज़े के ॾिसी करे तोखे पोइ पतो पवंदो तो मोहम्मद जी ज़ात छा आहे। बैतुल्ला शरीफ रे मोह कंदा आहियूं, पर जो खुद बैतुल्ला शरीफ जो सामो जो वने अल्लाह मौके ॾेई उम्रे में हज में तो केॾो न मज़ो ईंदो। हिते तो मोह कंदा नियत कयूं तो बेपारी 4 रकात फर्ज मोह तरफ, उते तो काबो सामो हो अखिन सां ॾिसंदे त ही बैतुल्ला शरीफ मुझो सामो आ, एक कारो गिलाफ चढ़ियो पियो आ, मां हाणे नफिल तो पढ़ा, मां हाणे नमाज तो पढ़ा, ये मोह जो ही तारा जो ही टिपकाईंदे तो बैतुल्ला शरीफ तोखे सामो नजर ईंदो। रब्बे काबा जो कसम कोड़ा न बीहंदई, दिल में ॾकणी वठी वेंदी त जे बैतुल्ला ॾे मां ओॾे मोह कंदो आ कंदकोट ॾे, उहो त मुंहिंजो सामो आ, त उन नमाज में छा न मज़ो हो, छा न मज़ो। हे कुरान टेबल ते न हुजे हा, खाली टेबल हुजे हा, मां वो मज़ो न अचे हा, पर अखियूं जो फेरायां तो अल कुरान करीम लिखियल आ, खुद कुरान सामो रखियल आ, त वरी दिल जो मज़ो ॿियो हो, दिल पे ठरंदी अखियूं पे ठरंदी। मुझो वाइद मुख्तसर है इंशाअल्लाह। मां ख़बर तो मां तकड़ो सफ़ा न हूंदो आ, पर अज शादात कोट तो वना वरी बे पासे तो वना कुछ परे तो वना बड़ी पो थोड़ो तकड़ पो भी मां न कयो आ तकड़ पांजे टाइम ते मजे मजे समा आयो हां। अल्हम्दुलिल्लाह संगत भला वायस करे अल्लाह से नौजवानन के तौफीक अता फरमाए। ई इन जो हाण वारो इन्हनि जो आ बाबा, ये वायस तव्हां के बुधाईंदा, ये तव्हां के कुरान बुधाईंदा, असां बड़ी हथ खण वारा बड़ी शिरकत कई आ, कुरान विच में आहे, इंशाअल्लाह बुधंदा से दिल ठरी पौंदी, अल्लाह कंदो जन्नत में सब इकट्ठे होंगे। कुरान जो मज़ो पांजो आ। अल्लाह फरमाए तो हल अता अलल इंसान हीनुम मिनद्दारि लम यकुन शयअन मज़कूरा इन्ना खलकनल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तली फजअलनाहु समीअन बसीरा। अल्लाह फरमाए तो कन बुधण वारा अम्मा ॾिना माए, अखियूं ॾिसण वारियूं मां ॾिनियूं माए, पर अम्मा जे पेट जे अंदर जाते न ॾाॾे तो करे न पिणे कुछ करे सके, न मौलवी करे, न मुर्शिद करे, न नबी करे, उते जोड़न वारो मां खुदा पाण हा। ये अखियूं काथे मिलो, बाहर गोठ में या अम्मा जे पेट में? एड़ी नंढड़ी अखियूं कढे निकतो जो बाहर तो सदा ही आ फिर पियो निंडरी निंडरी। वरी जब भुख लगे त रड़ करे, त फरमाए रड़ कर त पो माने उथंदी न, तडी त पुपो ॾींदुई खीर ॾींदुई, रड़ कर। ये रड़ जो रड़ ते रड़ त ये तव्हां सबरो ना हो नंढे हूंदे खिलंदा हो। ये खीर सभिन खे मिलियो आ, अॼु अम्मा वणे कान थी, अॼु अबे जो कदर ही कोने सब। अल्लाह फरमाता होय भी कोन अम्मा तव्हां के दुनिया में आंदो पानी जे कतरे मां, छा बाबा पानी जे कतरे मां अल्लाह से फरमाए वलक़द खलक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी क़रारिन मकीन सुम्मा खलक़नल नुतफता अलक़तन फखलक़नल अलक़त मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़त इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल पानी जे कतरे मो जोड़ियो तमाम गोलियो एड़ो कारीगर कंदकोट में दड़ी में शिकारपुर में जो पानी जे कतरे मो चुरदड़ फुरदड़ शे ठाए, घुमंदड़ शे ठाए, ॻाल्हाईंदड़ शे ठाए। अल्लाह फरमाए पूरी दुनिया में घुमंदो एड़ो खालिक कारीगर तव्हांखे न मिलंदो, मां हिकिड़ो ही आहियां पूरी दुनिया के जोड़ण वारो। ठाए वींदो सब गॾिजो खोड़ वेठा आहियो, मौलवी खान मां ठाए वींदा ठाए वींदो गिलास पानी भरे तो ॾियां किविल त ठाहियो।
हाँ उठ जेॾो रब तोखे ठाहियो आहे पोइ बि निमाज़ लाइ चवेसि न पढ़ंदासीं अहिड़े सोराब तुंहिंजो घुमण भेण सोराब 10 बजे चयो मस्त नाश्तो तयारु कजे अञा ताईं घुमंदो थो अचे हा हा तयारु थी इंशाअल्लाह माशाअल्लाह पुछा कर जेके फोन ते जनमू सां ॻाल्हायो उन्हनि खे मां 10 बजे चयो हे वरी 10 खे 12 कंदो आहे जे 12 चवां सां त 3 करे अहिड़ो क़ुरानी अल्लाह मदीने पुॼाईंदुसि तव्हांखे बि शौक़ु आहे अचिणो आमीन ते इंशाअल्लाह कुछ पैसा भी खर्च कयो को दांद मेह भी विकणो ये न त मां ॾींदोमांव पैसा पोइ वेंदो छो इंशाअल्लाह वेंदासीं चोरी जे ढोर ते न गाबो चोरी जो न हुजे वहड़ो चोरी जो न हुजे पंहिंजी ज़ाती हुजे हेरे मां कच्चे वियुमि पुराने ज़माने में 15 साल में जलसो रखियो में पोइ वियुमि मां त गऊं ॿऊं कढां हेॾां बरोचन खां मूंखे चए खोड़ मौली साहब आयो आहे क़िस्मत सां खोड़ धन में छॾियूं था जेके काए वञे पर माल अथी मिड़ी गॾु सॾ मां दवा मां के तोपा वो हिकिड़ो वाड़ो मिड़ी मिलियो पर अहिड़ो वाड़ो जो अल्लाह रहम करे हड़नी के मारे अहिड़ो कुठो से जलसे में जेके छोरा खाइनि पिया त निंड ई न पई अचे एॾो ताक़तवर इंसान जी जिंदगी छा है ठाहिण वारी ज़ात अल्लाह जी अज तव्हां भया थोड़ा आया हुजे सिर्फ इन ये जेके बंद ते वेठा आहियो न इहे घरो निकिरो आहे इंशाअल्लाह मस्जिद ताईं ख़ल्क़ वञे पर खाइण दही तवरूं आज त खावा आ त खावा को चांहि ते वेठो आहे को काथे वेठो आहे अल्लाह कंदो इंशाअल्लाह मुंहिंजे वाइज़ में जे न पहुतो त पोते त पहुचो जो इंशाअल्लाह जेसे कालीन रखियल विछायल गिलम जो इंशाअल्लाह इहो सॼो भर कुरान त ईअं थो फरमाए दुनिया वारो मुसलमानो अल्लाह खां डिॼंदा रहो उन्ही जे दर ते झुकणो आहे केॾो बि उठो हुजे केॾो बि आसूदो हुजे केॾी बि दौलत हुजे पर अल्लाह खां डिॼे छो त रब जी ताक़त सभिनि खां मथे आहे बदर वारी जंग लगी बदर जी जंग उहे तव्हां सां न हुयासीं चो सहाबा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के ॾिसी करे मायूस थियनि पिया यार जुती छिगी पई आहे मुंहिंजी जमात जी 313 जी जमात जुती छिगी पई आहे कपिड़ा फाटा पिया आहिनि मुंहिंजे सहाबा जा हे खाइण जी का शइ कान अथनि कार कंदे गुज़ारो आहे होॾो काफ़र उठ पिया कोन्हे होॾो से गऊं पिया कोन्हे उठ पिया कोन देगूं पिया चाढ़े खाइनि मुसलमाननि खे ॾेखारनि पिया त असां ऐश में आहियूं तव्हां वटि त का शइ न आहे पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर समझो उन जो सरदार अबू जेलो त हेॾो जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह पाण हो तव्हांजे उठनि खे मां क़ुर्बान कयां महबूब जे नाले चले हो उठ खाइनि पिया पोइ बि ॾकनि पिया हे खार गुज़ारो बबर शींहं वांगुरु घुमनि पिया चो पाक मोहम्मद जी जमात हमेशा मज़बूत जमात हेॾो 313 जी जमात होॾो 1000 होॾो से सरदार होॾो वॾा नाले वारा ज़मींदार उठ पिया कुसजन देगूं पियूं चढ़नि माने जा ड्रव लेकिन होॾो जी ज़मीन सख़्त हुई हेॾो जी वारसी ज़मीन वारिस वारी हुई हुजूर जे जमात रे वारी जा दड़ा हा होॾे ज़मीन सख़्त हुई साहबा आया या रसूल कुर्बान वञो साईं असां जी ज़मीन वारसी आहे न घोड़ा भॼी सघंदा न उठ भॼी सघंदा न असां भॼी सघंदासीं उन जी ज़मीन सख़्त सोना घोड़ा बि भॼंदा पाण बि भॼी सघंदा ऐं पहिरीं त ॻाल्हि इहा आहे ॿिए नंबर होरे पानी आ असांजे पानी जो नालो ही ना है उन लगे जंग में त काॾे वञो तड़ कयूं त काथों कयूं लटा काथों धोऊं छो त हिकिड़ी जो मसलो त कोन्हे हिते रहणो पवंदो जंग हलंदी हुजूर फरमायो तव्हां घबरायो न मां अल्लाह जो सजदो तो कयां अल्लाह से सब कुछ आसानी फरमाईंदो साईं ओडे पानी आ चंडरन दे असाने पानी कोने ओडे जमीन सख्ता हिते वारासी जमीन आ घोड़ा भजी न सकंदा उठ भजी न सकंदा असी भी भजी कोन सकंदा से पान फरमाए खामोश अल्लाह मूसा वायदो कयो तो सोहणा बदर में अचण तुजो कमा जमात के वठिया मदद मा खुदा पान कर दी
अल्लाह जो मूंसां वाइदो हुजूर सुजदे में किरी पया अल्लाह सजदो हुजूर साईं जो हुजे तो आसमान के ताकत जो मींह न वसाए जमीन के ताकत जो ठीक ठाक न थे कीन गैबी मदद थे जो पैगंबर पाण कोड़ा हारन था मां चाहतो पूरी दुनिया रोई रोई थकी पवे महबूब साईं जे अखिन मुबारक मां एकड़ो कतरो किरी पवे इन कतरे जी कीमत सभिन का मथे है हुजूर सुजदे में किरी पिया रब को मदद घोरियो अची जो बरसात शुरू थी वई छा बाबा बिरोई चवना फिर करे छा फिर करे समझो था फिर यो याद कजो आई त पुछा कंदो मां फिर करे वडी बरसात जरी थी वई त वारी जमी वई चोवारी धड़ा धड़ा खोटींदा विया साहबा होशियार त होया ये खोटींदा विया खना पानी में भरजी वने दुबा पानी में भरजी वने ओरे वरी जमीन कलर वारी हुई कीचट थी वने जमीन ते घोड़ो वने त ठक पयो आ उठो ही ऊंधो पयो आ मानू लान त किरी पवने कलमे वारो याद रखजो मुसलमानो ओडे हाने मानू परेशान एडो से पानी जा दुबा ठई विया लटा धोइन साहबा तड़कन पानी पेन साहबा अल्लाह फरमाए सोना तू दुआ घुरन दे कबूल किए न कंदम सोना जेका शे खपई घुरन तुझो कमा देण मा अल्लाह जो कमा पन्या के को परे मींह पे वसे जलसो और मां सा बियो एकड़ो मौलवी हो मां को जबरो थलो मां के चसे जी पाने ते झलियो पंध लौंदा हो जलसो आ पर पैर फबाए हल जो सही आंगुर पैरन जो जमाए हल जो मत हाजिर बाबा अगियो हे पे वने पोयो मां उन इलाके जो कलर जमीन ही जब्त सां किरी पे मां से पैर फबायो साईं मौलाना पैर फबाया जे फबायन को कम लही सजा कपड़ा मारे मथों किरो मां के चे पैर न फबायो जम तो पांजा ही प्रकारी थी तो मां कान जरी मुर्शिद पाण किरियो आ तो मुरीद जो हशर छाव चे पैर फबाया हल जो सही बई किरी पिया पो मां के वरी दिस के डिठो न मार से जाली उथों तो सही से दिसण वाला तो पोते गाली उथों तो सही सजा कीचड़ में भरया पिया कलर में दिसण में छा थींदो न दिसण में छा थींदो बोले खानमान तवा किरियाओ कदी न पानी में मीह में अबा किरंदो हर को किरंदो तवा न किरिया मीह में किरंदो हर कोई ऐब थोड़ी न गुनाह न ऐब ब्याड़े ब्या ब्या छोरो ब्या ब्या नाथ खान वेड आया था इंशाल्लाह ट्रैवल आयो छड़ो देगी लहन पाक मुकाबलो खूब कजो मुड़स मानू आयो मां हुजा ना हुजा पर कम घट न कजो इंशाल्लाह गाल समझो कलमे वारो अल्लाह से फरमाए तो लक़द नसरकुमुल्लाह बिबदरिन व अंतुम अज़िल्ला व लक़द नसरकुमुल्लाह बिबदरिन व अंतुम अज़िल्ला फतकुल्लाह अल्लाह फरमायो अल्लाह खंडजो तवा सा के रब फरमाए तो मां खंडजो साहबा के फरमाए पे तो मां खंडजो मुझो सुजो क्यों जेका शे घुरंदो मां देण ला तैयार हां पर तवा अकेला ना आयो मुझो मोहम्मद भी तवा सा गडो आ मुझो सोहणो नबी तवा सा गडो आ अखलाकन वारो नबी तवा सा गडो आ रहमत जो मी तवा सा गडो आ मुझो सोहणो हथ खणदो हथ खाली न वींदा जेका शे मथों घुरे आसमान के केड़ी ताकत जो मीन वसाए मी बरसात जो शुरू थी पई वारन जा दड़ा भरजी विया ये जाते खाते साहबा खडू ठायो उते दुबा पानी मो साफ पानी मो भरजी वने तड़कन पा कपड़ा धोइन पा होने भागा पांजले के फटकन पा किरन पा घोड़ा बे भजी न पा सकन उठ भजी न पा सकन कलमे वारो आखिर उनन आखिर पिछाड़ी में ठो आने छड़नो नाए यार इनन जी जमात थोड़ी आ हलो त मुसलमान के मारियो तो मोहम्मद के भी शहीद कयो अल्लाह फरमायो को जायो ना है जो मुझे मोहम्मद करीम के मतो हमलो करे सके मुझे नबी के शहीद करे सके को जायो ही ना है जो तो मुझे मोहम्मद बेवारसो ना है मोहम्मद अरबी जो वारिस मा खुदा पान कारण ते लिखला है अली वारिस छा लिखला अबा छा लिखला कारण जो कोन वारिस के बदर में मदद कई पोजे अल्लाह वारिस लिखो तो गुनाह केड़ो थींदो भला ये अल्लाह जो नालो अल्लाह तो सभिन को मथे है ना बाबा
खैबर के जंग में हजरत अली साईं घरों आया ये मोहेट के वचन पिया पान फरमाली खैर ताए साईं अख में सूरा अख खोले न तो सगा सिज के पर्दा न तो करे सगा फरमाली हेडे हेडे मुझे सामवा एठो समारे ये लोआ मुबारक विदो फरमाली अख पट्टे अख जो पट्टे तो सुभान अल्लाह दर्द खत्म गणन खत्म सूर खत्म हजरत अली फरमाया रब्बे काबा जो कसम पूरी जिंदगी मुझे अख में वरी तकलीफ कान थी हिन अख में तकलीफ तो थे पई पर हिन में कदी कान थी जो तो मिठे मोहम्मद अरबी जो लोआ मुबारक मुझे अख में मिली वियो अल्लाह फरमाया मुझा सोहना नबी तो जो लोआ भी शिफा वारो आ तो जो हथ में शिफा वारा तो जी सूरत में शिफा साए तो जी सूरत में शिफा साए तो जो मोह मुबारक छड़ो दिसन प्यार सा बीमारी खत्म थी विंदी भुख लई विंदन उन लई विंदन सोहना जिया तो सा वधिक प्यार करना तिया मां खुदा उनके नवाजी दो छड़ो लोआ मुबारक अख अख जड़ी इन जो वजन पे खैबर ते तो मरहब नाले सा एकड़ो यहूदीन जो वडो दुश्मन वडो सरदार हो चीफ हो वडो वडो पहलवान हो वडो बहादुर हो कुले में तलवार विजी हिए पे घूमे मैदान ते हिए पे खैबर वाले मैदान ते घूमे पे हजरत अली के हुजूर से फरमाया अली तू में वन्यो ए साहबा पे वठी वन अली से अकेलो न हो जो साहबा होया साहबा के वठी वन वने से मुकाबलो करनो थी आखिरी कोटी यो फतह कर आखिरी मोर्चो यो फतह कर हजरत अली से वया दिठो त मर हिए पे घुमे बाऊ लोडे ताकत वारो तो होयो न बेईमान पहलवान तो होयो न नाले वारो हिए घुमे पियो त हजरत अली से दिसी हजरत अली से तलवार गिची के लाइंदा नहा पान भी हिए घुमण लगा हजरत अली दिसी चे केरा चे तू केर थीनो आ चे मैं मरवा मां वडो पहलवान बहादुर हा चे पहलवान बहादुर या पुत्र मां अली हां याद रख जाए चे मुजी अम्मा मुके चमदिया मर पे चे त तू समन सा मुकाबले करण ला तैयार रही चे तू जी त अम्मा पई चे मुके मोहम्मद करीम अल्लाह जो शेर सजवा मां तो जड़न हजारन सा मुकाबले चला तैयार या ताकता ही बाहु लोडे घूमे पियो दुश्मन के देखार बो और दुश्मन जे सामो जो ही पो छडी दो जूता न अब दुश्मन जे सामो जो कमजोर थी हले त पो कुटी दो छडी दो हजरत अली उन्हीं का वधिक बाहु लोड़े पियो फरमाया हेडे मैदान ते हलियो आ जरी मैदान ते जी अली जो नालो बुधाई ती हुन के डकड़ी वठी वई त यो मुर्दो ना जेको मुझे साम बाहु लोड़े घुमदो तो वते यो मुर्दो ही ना जरी मुकाबलो थो एक तलवार जई त अधवाला काते अल्लाह अधवाला काते पियो नारे तकबीर अल्लाह अकबर खैबर जो कोट फतह थियो कलमे वारो मुसलमानो ये सहाबा मुझे अली जी मेहनत नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा खंगे न थोड़े टाइम न थियो ए खंगन दो हम बस कंदो खंगे ही न थी इनी करे पुछां चुप कर गाल समझो त पो तव्हां भी इया हजरत अली वांगुर बहादुर पहलवान थी करे मैदान से निकरंदो या डिजंदो कादियानी आया तो मुल्क में चो इंशाल्लाह जूता हणी कुटे ये बूटी बूटी करे पट्टे इन नाली में सटींदा वजीर आजम जी नियत है तो मुसलमान के कमजोर के तरीके से कुछ न करे सके सही हजरत मौलाना फजल रहमान जो नालो बुधल अथव उन्हें बिरोई जे मौलवी थे हंत मसुने काठ में खुंगनो मखलूक मौलवी के थियो छाए चंद्रा जनाजो तो जो मौलवी पढ़न अब आबे के बिहारी दो वजीर आजम के दावत नींदो तबे जो जनाजो पढ़ाए इंदुस अवल हलो जे घुरायो से इंदुस चंदो अब क्या कर धूड़ पाए मौलवी तो जनाजा पढ़ाईंदा निकाह हो जाल जेका मिली थी घर में थी ये मौलवी जे सदके न त तू रुलदो वते पिनंदो वते हाने वर मौलवी वणन न था हाने मौलवी जी गाल न थी वणे मोड़ में आई तो तोड़ कर आलिमन सा गड हुंदे क़यामत री यौम नदउ कुल्लु नासिम बेइमामहिम अल्लाह जो कसम है क़यामत री अल्लाह से आलिमन सा तो केनी मोहब्बत जे करे गड उतारी दो इंशाल्लाह आलिमन सा घर जन्नत में हल्या भी अल्लाह तव्हां के आबाद करे अल्लाह तव्हां शहर के आबाद करे सबन के दीनदार बनाए बस ये जुमला जे के मुंह गालाए अल्लाह से कबूल और मकबूल फरमाए न हो जना स्टेट ते तो पो हला हां आलिम बुजुर्ग खोड़न वमा ही होया हजरत मौलाना अली शेर फिरोई साहब जी हमारे सामो बेहतरीन अंदाज में खिताब कर फरमायो
इन वक्त दावत खिताबत गुजारिश हजरत मौलाना बरकतुल्लाह साहब